नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त थरपारकर जो डीपले शहर केतिरी अरसे खां बरसात सबबि पाणी जे लपेट में अची वियो आहे। हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मिठी में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर सद्दाम बजीर पंहिंजी रिपोर्ट में। थरपारकर जो डीपलो शहर केतिरे अरसे खां बरसातुनि सबबि पाणी जी लपेट में अची वेंदो आहे, जंहिं सबबि रहवासी तोड़े एमरजेंसी जहिड़नि हालतुनि खे मोड़ ॾियण बदिरां इस्पतालनि समेत केतिरियूं ऑफिसूं पाणी जी लपेट में अची वेंदियूं हुयूं, जंहिं करे हींअर ताज़ो ई तूफ़ान जो ॿुधी मक़ामी चूंडियल नुमाइंदे MP अरबाब लुत्फुल्ला अॻुवा डीपलो शहर खे ॿोॾि खां बचाइण लाइ लाइन ज़रिए पाणी जे नेकाल करण सां गॾु मुस्तक़बिल जी हल लाइ कम जी शुरूआति करे छॾी आहे, जंहिं करे क़दीम शहर डीपलो वासियुनि पारां अहिड़े कम जी साराह कई वई ऐं शुक्रियो अदा कयो वियो। रहवासियुनि चयो त असां हर साल ईंदड़ बरसातुनि सबबि सख़्तु परेशानी खे मोड़ ॾींदा रहंदा आहियूं। हींअर अरबाब लुत्फुल्ला पारां पाणी जे नेकाल लाइ वॾी जदोजहद सां लाइन ज़रिए पाणी नेकाली जो कमु शुरू कयो वियो आहे, जेको तारीफ़ जोॻो अमल आहे। असां हाणे लॾ पलाइण खां बची सघंदासूं। रहवासियुनि वधीक चयो त चूंडियल नुमाइंदनि खे घुर्जे त ईअं थरपारकर जे हर नंढे तोड़े वॾे मसइले ते ध्यानु ॾेई मसइला हल कया वञनि, जीअं ख़ासि तौर ते ग़रीब मिसकिन माण्हू सुख जो साह खणी सघनि। उन ई कम जो जाइज़ो वठण लाइ MP अरबाब लुत्फुल्ला जी टीम तरफ़ां साइज़ विज़िट करे कम जो जाइज़ो वरितो वियो ऐं हलंदड़ कम जी तारीफ़ कंदे हौसला अफजाई कई वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।